अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक ख़ूबसूरत लोकेशन ते अची वियासीं असां ड्रामा सोप सीरियल जी रिकॉर्डिंग ते। ऐं आर्टिस्ट मुंहिंजा जेके आहिनि उहे सभु रेडी तयारु आहिनि। ऐं मूं चयो त हे जंगजू जेके वेठा आहिनि इहे सफ़ा ईअं हथियार ताणियूं बीठा आहिनि बाक़ाइदे। शेर दिल असगर टांवरी, हे असांजो मीर हसन बिरोही साहब। मीर हसन कहिड़ा हाल आहिनि? फर्स्ट क्लास सर, अल्लाह एहसान। सभु ठीकु आहे, ख़ुशि ख़ैरु? कीअं पियो महसूसु थिए हिन सीरियल में कमु कंदे? तमामु ज़बरदस्त। अदा हसन चावरी जी लिखियल स्टोरी, जावेद खारानी ऐं अदा मुमताज़ जी डायरेक्शन में। ऐं असिस्टेंट असांजो डायरेक्टर आहे मुनवर हिंद, को डायरेक्टर हाजी लक्ष्मी चाचड़ आहे। हिन में तमामु सिंध जा जेके नाले वारा अदाकार आहिनि उहे हिन में कमु करे रहिया आहिनि। असां बि हिन में आहियूं। इनशाअल्लाह हिन दफ़े KTN जी स्क्रीन ते हिकिड़ो नओं कमु हूंदो इनशाअल्लाह। मुंहिंजे ख्याल में त मिरसन पंहिंजो जेके लोकेशन्स अरेंज कयूं आहिनि असांजे मुमताज़ ऐं जावेद साहिबु, ऐं जेकी कैमरामैन आरिफ चने साहिबु जेके फ्रेम वरिता आहिनि, ठाहिया आहिनि, मूंखे त मतिलबु KTN जी तारीख़ में या सिंधी चैनल्स जे हिस्ट्री में सुठी शइ ठहे पई। सुठी सही, बिल्कुलु। जंहिंखे असीं जियो या हम TV जी रिकॉर्डिंग सां मैच करे सघूं था। मां अर्ज़ु रखां त कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि, जीअं त तव्हां जावेद साहिब जो नालो खणो, उन मुख़्तलिफ़ चैनलनि ते जेके उनजा जेके सीरियल्स ऐं उनजी डायरेक्शन में ऐं एज़ अ राइटर बि उन लिखिया आहिनि। हू जॾहिं बि प्रोडक्शन कंदो आहे त उनजो प्रोडक्शन तव्हांखे ईअं लॻंदो त माना उर्दू जो। हा, जॾहिं तव्हां हानी में हानी उनजो सबूत आहे त हानी जेको असां सीरियल कयो सन TV जे लाइ, उहो हानी जी रिकॉर्डिंग जे लाइ ज़ियारत कोयटा ऐं उनजी लोकेशन्स जेकी उनजी डिमांड ई लोकेशन जी, उते वञी रिकॉर्डिंग कई। हाणे बि उन माना तव्हां घर जो सेट ॾेखारियो, हाणे उताग जो सेट आहे। हिन में ॿियो मां ॿी ॻाल्हि अर्ज़ु कंदो आहियां त असांजो जेको दोस्त आहे, असांजो जेको को डायरेक्टर आहे लक्ष्मी चाचड़, उनजो बि वॾो हथु आहे, ज़बरदस्त। ऐं सॼे असां जेकाबा जी सॼी टीम आहे, उन में असांजा जेके दोस्त जेके महिमान आयल आहिनि, ऐं जेको असांजो कैमरामैन आहे DOP असांजो आरिफ चनो, हुन जेके कमाल जा फ्रेम रखिया आहिनि ऐं उन जेके सीन शूट कया आहिनि। इनशाअल्लाह जॾहिं ड्रामो ऑनएयर थींदो त पोइ असां न ॻाल्हाईंदासीं, हुनजा फ्रेम ॻाल्हाईंदा। ऐं कहाणी ॾिसंदड़ जॾहिं ड्रामो ॾिसंदा त हिन ड्रामे जी जेकी कहाणी आहे उहा एॾी एडवेंचरिंग आहे, एॾी मतिलबु सस्पेंस सां भरियल आहे। उनजा जेके जेतिरी असीं शूट कई आहे हिन महिल ताईं, ॾाढी भरपूर कहाणी आहे। मां चवंदुसि त मां अॻु में ई हिकिड़ो ड्रामो KTN जो कयो, अदा हसन जावरी जो लिखियल आहे, इहो फोसो मां हुन में जॾहिं बि लिखंदो आहे न, हिकिड़ो माना कलम सां सचाई जेके माण्हू जी माना हुनजी सचाई आहे। सही, जॾहिं बि लिखंदो आहे कलम सां इंसाफ़ करे लिखंदो आहे। ज़बरदस्त। ऐं असांजो मुमताज़ साहिबु, मुमताज़ ख़ासकेली साहिबु असांजो डायरेक्टर सर, छा था महसूसु कयो? वॾी पहिरीं ॻाल्हि त ॾाढी ख़ुशी थी त हिन ख़ासि तौर ते मुंहिंजे कैरेक्टर जे हवाले सां या जेको मुंहिंजो ट्रैक आहे उन में तव्हां लोकेशन में माना बाक़ाइदा असांजी दिलि भरे छॾी आहे। सर बिल्कुलु, ज़ुफ़रा साहिब वटि तव्हां सां हिकिड़ो पुराणो साथ आहे, 19-20 सालनि खां पुराणो साथ आहे, जॾहिं पाण करे त मिलंदासीं कयो हुयोसीं। बिल्कुलु। या उन खां अॻु में हिकिड़ो नासूर ड्रामो हलियो हुयो। सो तक़रीबन KTN जे असांजी हर प्रोजेक्ट में तव्हां सां गॾु हूंदा आहियूं, ऐं तव्हां असांजी ख़ुशनसीबी हूंदी आहे त बाज़ बार परफॉर्म कॾहिं त मिलंदासीं, तारो सिजो ऐं राज राणियूं इलाही मीरा। सो हींअर बि गॾु आहियूं। तमामु बहितरीनु टीम आहे। असांजो डायरेक्टर आहे जावेद बलोच साहिबु, जंहिंसां गॾु साथी डायरेक्टर आउं बि आहियां। मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे जावेद साहिबु जहिड़ा माण्हू असांखे सपोर्ट कनि था पिया। अदा मीर हसन बिरोही आहे, को डायरेक्टर हाजी लक्ष्मी चाचड़, असिस्टेंट मुनवर हिंद साहिबु आहे, राइटर असांजो हसन जावेद साहिबु। ऐं अदा मीर हसन त आरिफ जी तारीफ़ कई, छो त आरिफ कंहिं बि तारीफ़ जो मोहताज आहे। आरिफ जो हिकिड़ो कमु ई पंहिंजो ॿुधाईंदो आहे त भाई आरिफ चने जो कमु थियल आहे। अच्छा, आरिफ चनो साहिबु असांजो जेको DOP आहे, कैमरामैन आहे, हिन जी हिकिड़ी ॿी ख़ुशूसियत इहा आहे त फ्रेमिंग त माशाल्लाह हिन जो टेक्निकल वर्क आहे, फ़नी महारत आहे हिन जी, पर हिन में जेकी एनर्जी आहे न, माना 24 कलाकनि जा जेकॾहिं तव्हां 22 कलाक कमु करायो त या माण्हू थकिबो न आहे। माना असां आर्टिस्ट बेज़ार थी वेंदा आहियूं, पर हे माण्हू, हालांकि असां आर्टिस्टनि खे मौक़ो मिली वेंदो आहे, असां पंहिंजा सोरोड़ासीं, पास्टर कयोसीं, वरी वेठासीं, साहु पटियोसीं, पर हे माण्हू 24 कलाक बीठो हूंदो। शाबाश अथसि यार, सफ़ा। मां वरी हिनखे चवंदो आहियां, मां चयो त हिनखे आयरन जूं टंगूं लॻल आहिनि, लोह जूं टंगूं लॻल आहिनि। हा, ओके। ऐं हीअ साईं लोकेशन ख़ूबसूरत
बहितरीनु लोकेशन मास्टर कयूं छा बालाज खान ही बालाज खान जा जंगजू वेठा आहिनि मिड ॾियो एंड ॾियो जेको अब कीअं था महसूस कयो हा बाबा क्यों वठो ही तव्हां लोकेशन ॾिसियो बहितरीनु क़िस्म जी लोकेशन आहे ऐं हे असांजो सेवा हे असांजो पंहिंजो कासिम हे असांजो मुनवर रिन साहब उहो असांजो मेकअप में ऐं असांजो हे ॿियो माना रिन साहब जेको मस खुलियो आहे गजरूं खाई करे डिम लॻो पियो हुयो सो हाणे हे असांजो यार आहे पंहिंजो मुमताज़ न बाबा हे पंहिंजो इमदाद रिन साहब तमामु सुठो आर्टिस्ट आहे ऐं हिन सीरियल में मुख़्तलिफ़ करेक्टर में आयो हूं सदाईं माना हा सो इनशाला ये तूं चैलेंज साबित कंदे बहितरीनु सो दोस्तो वरी महिरबानी तव्हांजी इनशाला ॿिए व्लॉग में तव्हां सां गॾु हूंदासीं तव्हां लोकेशन ॾिसो असांजो ड्रामो ॾिसो तव्हांखे कीअं लॻो पंहिंजा कमेंट ॾिजो राय ॾिजो ऐं बहितर खां बहितर करण जी तजवीज़ ज़रूरु ॾिजो त जीअं असां पंहिंजे ड्रामे खे असां पंहिंजे हिन प्रोजेक्ट खे बहितर तरीक़े सां रिकॉर्ड करे सघूं थैंक यू सो मच गुड